अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंडेक्स प्रोग्राम में आऊँ जो मेज़बान रज़ाक सरोई हाज़िर आहियां। नाज़रीन, इमरान ख़ान जी हुकूमत भई, नई हुकूमत आई, ईंदे ई वॾनि मसइलनि में फासी पई। हिक तरफ़ हुई इमरान ख़ान जी पंहिंजी हुकूमत वञण जे ख़िलाफ़ु वावेल आहे, ऐं ॿिए तरफ़ उन जी जेका नैरेटिव जेको हुयो, बयानियो हुयो त अमेरिका मुंहिंजे ख़िलाफ़ु साज़िश कई आहे। उन खां पोइ उन जलसा जुलूस शुरू कया आहिनि जिन जो अञा ताईं इंतिहा नथी थिए, उनजो अंत नथो अचे। उहे जलसा जुलूस ख़ासि करे जलसा उन जा जारी आहिनि। ॿिए पासे शहबाज शरीफ़ जी क़यादत में जेका इतिहादियुनि जी हुकूमत ठही, जंहिंमें खोड़ सारियूं पार्टियूं पीपुल्स पार्टी समेत शामिल आहिनि, उन हुकूमत जे आॾो जेके चैलेंजिस आया उहे तमामु वॾा चैलेंजिस हुआ, ऐं ख़ासि तौर ते जेका मुआशी सूरत हाल हुई उहा मुल्क जेको आहे उहो ॾेवालपणे जे इंतिहाई वेझो पहुची वियो हो। फॉरेन रिज़र्व्स कोन हुआ, मुल्क जी हालत इलाही ख़राबु हुई, अॻु में ई माण्हू महांगाई जा सतायल हुआ, ऐं हिन हुकूमत जे मथां इहो आलमी इदारनि जो प्रेशर हुयो त तव्हां जेके मुआदा तव्हांजी रियासत असां सां कया हुआ, हुकूमत जेके तव्हां कया हुआ मुआदा, उन्हनि खे तव्हां रेस्टोर कराईंदव त पोइ असां तव्हांजी मदद करे सघंदासीं या तव्हांखे कर्ज़ु ॾेई सघंदासीं। इहा सॼी तगोदो हिन इतिहादी हुकूमत कई पिए। इन ई दौरान इहे ॻाल्हियूं बि थियूं पिए त इमरान ख़ान जो जेको मुतालबो आहे त जल्द खां जल्द इलेक्शन करायो ऐं जल्द ई ऐलान कयो, तारीख़ ॾियो, ऐं उन धरणनि जा ऐं लॉन्ग मार्च जा ऐलान बि कया। पंहिंजो प्रेशर हिकिड़ो डेवलप करण जी कोशिशि कई। इस्लामाबाद ते चढ़ाई बि थी, मामला कोर्टुनि में बि विया। इन सॼी सूरत हाल जे हूंदे हुकूमत पेट्रोल जा अघु वधाइण जो ऐलान कयो ऐं 30 रुपया अघु वधायो वियो। वरी उन ई साॻे हफ़्ते में 30 रुपया ॿीहर बि पेट्रोल जो अघु वधायो वियो। उनखां सवाइ गैस जा अघु वधी विया आहिनि, बिजली जा अघु वधाया विया आहिनि। ऐं इहे जॾहिं पेट्रोल, गैस ऐं बिजली जा अघु वधनि था त इहे एक्चुअली जेके बि कमोडिटीज़ आहिनि, जेके बि आम वाहिपे जूं शयूं आहिनि, सभिनी ते उनजो इफेक्ट पए थो। छाकाणि त जेके बि शयूं प्रोडक्शन पैदा थिए थी या तव्हां कंहिंखां ख़रीद कयो था या छा कयो था, उन ते लागत वधी थी वञे, उनजी ट्रांसपोर्टेशन ते ख़र्चु वधी थो वञे। इन तरह जी सूरत हाल में महांगाई जो जेको जिन आहे उहो तमामु घणो माण्हुनि जे मथां हावी थी वञे थो। माण्हुनि जो जियापो मुश्किल थी वियो आहे। हाणे त हिन सूरत हाल में हीउ जेको फ़ैसिलो आहे, जेको अॻु में ई हिन हुकूमत खे ख़बर हुई त इंतिहाई ग़ैर मक़बूल फ़ैसिलो हूंदो, उहो हीउ हुकूमत करण ते मजबूर थी आहे ऐं आवाम जो वॾो रद्द अमल बि अचे पियो। जेके सिविल सोसाइटी आहे, पॉलिटिकल जेके पार्टियूं आहिनि, जेके ख़ुदि इतिहाद में शामिल आहिनि माण्हू, उहे बि सम्झनि था त हीउ जेको फ़ैसिलो आहे उहो तमामु वॾो फ़ैसिलो आहे ऐं इहो एॾो ग़ैर मक़बूल फ़ैसिलो आहे जेको ईंदड़ इलेक्शन जॾहिं बि थिए पर इहो इफेक्ट कंदो हिन इतिहादी हुकूमत जे पार्टियुनि खे ऐं ख़ासि तौर ते मुस्लिम लीग नून खे। हिन वक़्तु जेका मुआशी सूरत हाल आहे उहा उन मां कीअं हीउ मुल्क निकिरी सघे थो, हिन हुकूमत जा जेके क़दम आहिनि उहा हिन खे वधीक ग़ैर मक़बूल न करे रहिया आहिनि, या जेकॾहिं करे रहिया आहिनि त उहे ईंदड़ इलेक्शन में उन ते कीअं उनजो इफेक्ट थींदो, अवाम इन सूरत हाल में कीअं जीए ऐं उहो छा करे, पार्टियूं जेके आहिनि उहे छा कनि। इहे समूरा सवाल अॼुकल्ह हर आम माण्हू जे बि ज़बान ते आहिनि ऐं असां पंहिंजे अॼोके प्रोग्राम में इन्हनि सवालनि ते डिस्कस कंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार साईं सुहेल सांगी साहब सां। साईं अस्सलाम वालेकुम। सुहेल साहब, वज़ीर आज़म साहब पंहिंजी जेका जस्टिफिकेशन ॾिनी आहे हिन जेके ताज़ा जेके फ़ैसिला थिया आहिनि जिन जो मूं ज़िक्र कयो, उन ते वज़ीर आज़म छा चयो आहे इहो पाण ॿुधूं था ऐं उनखां पोइ पंहिंजी गुफ़्तगू खे वधायूं था। जी, सादगी इख्तियार करनी होगी और सख्त इकदामात सहने होंगे। तेल और पेट्रोल की कीमतों में फिर दिल पे पत्थर रखकर मजबूरन इजाफा करना पड़ा। हमने एक हफ्ता पहले तक पूरी कोशिश की कि ये अवाम के ऊपर ये हम इजाफी बोझ ना ला दें, तो 98% हमारे जो हमारी जो ज़रूरियात है वो बाहर से हम इंपोर्ट करते हैं, उनके ऊपर किस तरह सब्सिडी दी जा सकती है कर्ज लेकर। हमने जो गरीब तबके हैं इस मुल्क में 8 करोड़ अफराद, उनके लिए हमने 2000 रुपये महीना हमने उनको सब्सिडी दी,
ताकि जिसके पास स्कूटर है वो पेट्रोल लेने के लिए 2000 रुपये इस्तेमाल कर सकता है। सुहेल साहब, शहबाज शरीफ़ जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। वज़ीर आज़म साहिबु चए थो त हिकिड़ो त इहो चारो न हो ईअं करण खां सवाइ, ॿियो इहो त असां इहो दिलि ते पथर रखी इहे फ़ैसिला कया आहिनि। असांजी दिलि न पे चयो, असांजे दिमाग़ इहो तस्लीम न पे कयो, पर इन खां सवाइ को ॿियो चारो हो कोन। तव्हां कीअं था सम्झो त इन क़िस्म जा फ़ैसिला जेके आहिनि उहे हिन हुकूमत जे लाइ कीअं साबित थींदा, माण्हुनि जे लाइ त जेको साबित थींदा उहो तव्हां असां सभु भोॻींदासीं ऐं भोॻियूं पिया। हा बिल्कुलु, असल में ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इमरान ख़ान बि कंटिन्यू करे हा त पोइ बि करिणो करे इहो ई आहे, छो त मुल्क जी जेका सॼी इकानमी आहे उहो को इन्हनि महीने ॾेढ में जॾहिं खां इहे आया आहिनि, इहो 8 9 12 मार्च खां, तॾहिं खां को थोरो ई को ओचितो हिननि अची उन फीथे घुमायो जंहिंजे करे हीअ सिचुएशन थी वई। त इहो त उन सॼे जो तसलसुल हुयो। मुंहिंजी हिकिड़ो पीपल्स पार्टी जो हिकिड़ो अहम अॻुवान आहे वज़ीर भाई, हुन ॿुधाए चयनि त असांखे त ख़बर ई कोन्हे, हीअ त जहिड़ो इमरान ख़ान खे असां हिन इकॉनॉमिक सिचुएशन मां असां त बेल आउट कयो हुकूमत मां कढी, एग्ज़ैक्टली, हा बिल्कुलु ज़मानत कराई, न त इहो सॼो जेको आहे सो हुनजी इहो मलबो सॼो हुनजे मथां पोइ आहे। त मूंखे हुनजी इहा ॻाल्हि मतिलबु न, पर सुहेल साहिब जेको उन में उन इमरान ख़ान जेको मुआइदो थियल हुयो IMF सां, उन ते त हू न हुयो ऐं उनजे उबतड़ उनजे ख़िलाफ़ु उन सब्सिडी पे ॾिनी ऐं जेका बिल्कुलु इलाजिकल हुई, मुआशी जेके माहिर आहिनि उहे बि चवनि पिया त इहो पॉसिबल कोन्हे। पोइ उहो कीअं पियो करे, मतिलबु उहो इन जे करे हुन पे कयो जो हुनखे ख़बर हुई त हीअ सॼी जेका PDM जी मूवमेंट आहे इहा थिए पई। हाणे उहा जेका सब्सिडी ॾिनी आहे उहो जॾहिं पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च उते इस्लामाबाद खे वेझो हो या उते पहुतो उन्हनि ॾींहंनि में थियो, त हुन उहो प्रेशर कयो पए। हिन जो इहो त भई आउं अहिड़ी करे वञा जो पोयां जेके ॿियो जेको बि अचे इहे सभु जेके आहिनि से जंहिंखे आम ॿोली में पाण गारियूं हुन ते पवनि, त इहो सॼो हू करे वियो। त पाण वटि सॼी जेका इकानमी आहे उन खे कंहिं बि तरीक़े सां, मतिलबु त इमरान ख़ान बि 100 ॻाल्हियूं करे आयो पर डिलीवर त कुझु कोन कयो। सॼी इकनॉमिक जेका सिचुएशन आहे, मतिलबु पाण वटि 3-4 वॾा आइटम आहिनि न, सभ खां वॾो आइटम पाण वटि इहो आहे त असां इम्पोर्ट जेके आहिनि से ॿाहिरां शयूं घुरायूं वधीक था ऐं असीं हितां जेको प्रोड्यूस कयूं था या जेको असां ॿाहिरि मोकिलियूं था उहे घटि आहे। नतीजे में जेको वापारु, जेको परॾेही वापारु आहे असांजो, उन में जेको डिफिसिट आहे, उन में घाटो थो थिए, नुक़सानु थो थिए। उहो जेको नुक़सानु थो थिए उन जे लाइ IMF पैसा थी ॾिए, माना हिकिड़ो कर्ज़ लाहिण जे लाइ असीं ॿियो कर्ज़ था खणूं। त उहो सॼो जेको चकर IMF जो सॼो आहे इन सिलसिले में IMF जो पैसो कॾहिं बि कंहिं डेवलपमेंट वर्क लाइ न हूंदो आहे, हू इन जे लाइ हूंदो आहे त भई ठीकु आहे इहो हिनजो कर्ज़ तूं लाहे, इन जे करे ऐं नतीजे में डॉलर जो जेको अघु बि वधे थो, तव्हां सॼो ट्रेड ई डॉलर में था करियो, त पोइ हितां खां सॼी जेका कहाणी जेका आहे सा उहा घटिजे थी। ऐं नो डाउट इन में जीअं तव्हां ॿुधायो पिए त इन जा मुल्क जे समूरनि पार्टियुनि ते, समूरियूं पार्टियूं इन द सेंस के जेके गॾियल हुकूमत में शामिल आहिनि, इत्तेहादी हुकूमत में शामिल आहिनि, उन्हनि ते असरु पवंदा। पर मेजर पार्टी जेका आहे उहा नवाज़ लीग आहे ऐं नवाज़ लीग बि जॾहिं इहे डिसीजन वरिता पए तॾहिं हिन पंहिंजे इत्तेहादियुनि सां मीटिंग कई ऐं उन्हनि बाक़ाइदे इहो डिक्लेयर कयो त भई जेकी बि तूं करें पियो इन जा असीं सभु ज़िम्मेदार आहियूं, इन सॼे फ़ैसिले में पाण गॾु आहियूं। त पोइ जेको आहे हुन इहो कयो, छो त नवाज़ शरीफ़ न पियो चाहे, नवाज़ लीग न पई चाहे त हू को अकेले सिर इहो जेको आहे सो बार खणे या तनक़ीद बर्दाश्त करे या चओ। सर पंहिंजो वक़्तु ब्रेक जो थियो आहे, उनजे करे थोरी साई वठंदासीं। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक तां वापसि अची पंहिंजी हिन ॻाल्हि खे, गुफ़्तगू खे कंटिन्यू रखूं था।